सिंधी की खूबसूरत रिवायत है त असां वटि महिमान खे तोहफ़ा ॾींदा आहिनि ऐं उहो तोहफ़नि जो सिलसिलो शुरू थींदो ऐं पहिरियां जेका रस्म अदा थींदी उहा साशिक खे पटको बदिराइण जी पग बदिराइण जी कामयाबु ज़िंदगी गुज़ारण जी उहा थींदी ऐं मां पंहिंजे साशिक दोस्त जंहिंजे प्लेटफॉर्म खां गुज़ारिश प्रोग्राम कयो आहे उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि हू हिते मथे अचनि ऐं असां सभिनी जी मौजूदगीअ में साईं इमामदीन पवर साहिबु पाण जनरल सेक्रेटरी आहिनि रस्ता ज़िले खैपुर जा कंहिं गुज़ारिश आहे त हू साशिक खे पटको बदिराइण में असांजी मदद कनि साईं इमामदीन पवर साहिबु ऐं असांजे सॼे सथ जे सभिनी ॼणनि खे गुज़ारिश आहे त हू मथे अची साईं इमामदीन सां कंपनी कनि फोटो फोटो वीडियो सही करियो इतना ही बनी हां थोड़ो असांखे स्पेस अबा उस्ताद थोड़ो ये साइड लाइटिंग बस पूरी मत कर शेड कवर ये कर ये जो करे हाँ